हिते वाक़िअ ॿुधायूं त सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जो मुख़ालिफ़ अॻवान अली ख़ुर्शीदी जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। MQM जी अली ख़ुर्शीदी प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु तारीख़ जो जाइज़ो न वरितो। ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे मुख़ालिफ़ अॻवान पंहिंजी पार्टीअ जी तारीख़ खां अण वाक़ुफ़ आहे। अली ख़ुर्शीदी इहो बि ॿुधाए हा त चाइना कटिंग कंहिं मुतारिफ़ कराई। ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कंदी आहे त अहिड़ियूं प्रेस कॉन्फ्रेंसिस थींदियूं आहिनि। मुख़ालिफ़ अॻवान गैर ज़िम्मेवाराना बयान ॾियण खां पासो करे कराचीअ जूं ज़मीनूं चाइना कटिंग मास्टर्स खां सिंध हुकूमत ख़ाली करायूं। ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे उन वक़्तु MQM जे गवर्नर ऐं मेयर कब्ज़ा माफ़िया खे सपोर्ट करे शहर खे कंक्रीट जो झंग बणायो। सिंध हुकूमत कंहिं बि लैंड ग्रेबर सां रिआयत न कंदी। शहर खे बिल्डिंग माफ़िया ऐं चाइना कटिंग माफ़िया खां आजो कराईंदासीं। अहम ख़बरवां सां शेयर कई पिया। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जो मुख़ालिफ़ अॻवान अली ख़ुर्शीदी जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल आयो आहे, जंहिं दौरान हुन जो चवणु आहे त MQM जे अली ख़ुर्शीदी प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु तारीख़ जो जाइज़ो न वरितो। मुख़ालिफ़ अॻवान पंहिंजी पार्टी जी तारीख़ खां अण वाक़ुफ़ आहे।